लायो लाम अलफ़सीं कातिब लिखनि जीअं असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। मथे स्टेज ते मौजूदु निहायत मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं, हदीस तस्वी पली जो हिन इदारे जो अॻुवाण ऐं चेयरमैन असांजो दोस्त डॉक्टर इसाक समे जो, साईं गंवर ख़ान लगारी साहब, डॉक्टर फयाज़ मुंहिंजो दोस्त, आकाश दोस्त मुंहिंजो तमामु पहिरीं प्यारियों, ऐं साईं अयाज़ लतीफ़ पली जो साहब, साम्हूं वेठल सभई मुअज़्ज़िज़ दोस्त, ख़वातीन, हज़रात, ॿारनि जा उस्ताद, सभिनी खे जी लतीफ़। असल में ही जेको जीअं सवेर जेको यासिर असांजे प्यारे इहा ॻाल्हि कई त अहसान खे जॾहिं असां सॾियूं था त असां इहो बि सम्झूं था त हू महिमान बि आहे असांजो, पर ॼण जहिड़ो कर मेज़बान बि आहे। शायदि इहो अहसासु इन करे बि पैदा थींदो हुजे यासिर वटि जो हिननि मेलनि जी जॾहिं शुरूआति थी 2023 में, जॾहिं पहिरियों मेलो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां थियो त उन पहिरें मेले में आउं ज़ाहिरा मेज़बान हुयुसि ऐं असां पंहिंजे मुक़ररनि खे, असां पंहिंजे ॿारनि खे ॿुधो इन अथॉरिटीअ जे प्लेटफॉर्म तां, ऐं ख़ुशी इन ॻाल्हि जी थिए थी त इहो ॾींहुं जेको असां ॿारियो हुयो 2023 में, जंहिंखे असां इस्लामाबाद ताईं वफ़ाक़ जे ऐवाननि ताईं पहुचायो ऐं उन्हनि ॿारनि खे उते बि परफॉर्म करायो, अॼु उहो ॾींहुं जेको आहे रुॻो हिकु लाट सां न पर लॻे थो त 3 लाटुनि सां ॿरी रहियो आहे, छो त ही उन सिलसिले जो टियों इवेंट आहे ऐं इहो 3 खां ॾींहुं जेको आहे पंहिंजी रोशनी वधाए चुको आहे। ऐं वधीक ख़ुशी इन ॻाल्हि जी बि आहे त डॉक्टर इसाक वटि जेको विज़न हुयो हिन प्रोग्राम जे सिलसिले में, त असां पंहिंजे ॿारनि खे लतीफ़ सां जोड़ियूं, ऐं लतीफ़ सां जोड़ण जो मतिलबु आहे त असां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नए नस्ल खे पंहिंजी ॿोलीअ सां जोड़ियूं। ऐं तव्हां अॼु बि ॾिठो ऐं सुभाणे बि हिन सिलसिले जो प्रोग्राम थियणो आहे, छो त 2 ॾींहंनि जो ही मेलो आहे, त अवां विटनेस थींदा, अवां पाण जेके से अखियुनि ॾिठा शायदि बणिबा त हिन स्टेज ते, हिन प्लेटफॉर्म ते, हिन लैंग्वेज अथॉरिटी जी तरफ़ां केतिरा ॿार आहिनि जेके भिटाईअ खे रूह सां पढ़नि था पिया, केतिरा ॿार आहिनि जेके भिटाईअ खे सुर ऐं साज़ में पेश कनि था, केतिरा ॿार आहिनि जेके तक़रीरुनि जे वसीले भिटाई जे फ़िक्र खे पेश कनि था। त मां सम्झां थो इहा हिकिड़ी तमामु वॾी कामयाबी आहे जंहिंजी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे, डॉक्टर इसाक खे तमामु घणी मुबारक हुजे ऐं इहो सिलसिलो क़ाइमु रहंदो। त मां सम्झां थो त असांजो नस्ल जेको आहे उहो पंहिंजी ॿोलीअ सां ऐं पंहिंजी लेगेसीअ सां ऐं पंहिंजे कल्चर सां ऐं पंहिंजी तहज़ीब सां जुड़ियल रहंदो, जेको ई बुनियादी मां सम्झां थो हिकिड़ो मक़सदु बि आहे, बुनियादी मक़सदनि मां हिकिड़ो मक़सदु आहे लैंग्वेज अथॉरिटी जो। शाह लतीफ़ जे हवाले सां काफ़ी ॻाल्हियूं थियूं आहिनि, ऐं शाह लतीफ़ ॿारनि लाइ छो, ॿारनि लाइ शाह लतीफ़ जो मेलो छो? शाह लतीफ़ जो मेलो त हर साल थिए पियो, छा उन में ॿारनि जे वञण जी पाबंदी आहे? उते ॿारनि लाइ का पाबंदी न आहे उते वञण जी, वॾा बि वञी सघनि था, ॿार बि वञी सघनि था, पर ही ॿारनि लाइ लतीफ़ जो मेलो करण जो बुनियादी मक़सदु इहो आहे त असांजो ख़्यालु आहे, मां बि सम्झां थो हिकिड़े लतीफ़ साईं जे पढ़ंदड़ जी हैसियत सां आउं बि सम्झां थो त शाह लतीफ़ उहो शाइर आहे जेको हर नस्ल जो शाइर आहे, हर उमिरि जो शाइर आहे, हर फ़िक्री सतह ते जेको माण्हू आहे उनखे लतीफ़ जेको आहे सो मुखातिब करे थो ऐं लतीफ़ खे उहो सम्झी सघे थो। इहो ई सबबु आहे जो लतीफ़ तव्हांखे घिटीअ में पिनंदड़ हिकिड़े फ़क़ीर जी ज़ुबान ते मिलंदो, ऐं लतीफ़ जेको आहे हिकिड़े फ़लसफ़ी जे ज़ुबान ते बि तव्हांखे मिलंदो, उनजी शाइरी, उनजा ॿोल, उनजो फ़िक्र जेको आहे सो तव्हांखे मिलंदो। हाणे जंहिंजी जेतिरी फ़िक्री सतह आहे, जेको जंहिंजी जेतिरी सम्झ ऐं साञा आहे, उहो भिटाई खे उन तरह सां सम्झी सघे थो। त इन तरह सां जॾहिं असां ॿारनि जी ॻाल्हि कयूं था, नौजवाननि जी ॻाल्हि कयूं था, यूथ जी ॻाल्हि कयूं था, ऐं उन नस्ल जी ॻाल्हि कयूं था जेके मुस्तक़बिल जा मेमार आहिनि, त भिटाई उन्हनि सां बि मुखातिब आहे, भिटाई उन्हनि खे बि कुझु सम्झाए थो, ऐं भिटाई वटां उहे बि घणो कुझु सिखी सघनि था। मिसाल असां जॾहिं शाह लतीफ़ जो जेको किताबु आहे जंहिंमें उनजी शाइरी आहे,
उनखे पाण चवंदा आहियूं शाह जो रिसालो। ऐं ख़ासि तौर ते ॿारनि सां मुखातिबु आहियां, शाह जो रिसालो चवंदा आहियूं। कॾहिं केतिरा असांजा ॿार आहिनि जिन इहो सोचियो हुजे या सम्झो हुजे या पंहिंजे कंहिं उस्ताद खां पुछियो हुजे त ॿियनि किताबनि जा त अलॻि अलॻि नाला आहिनि, पोइ शाह जे शाइरी जी किताब खे शाह जो रिसालो छो थो चयो वञे। जेकॾहिं उन्हनि मां कंहिं उस्ताद उन्हनि खे इहो ॿुधायो आहे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, न त अॼु इहो सिखियो वञो त शाह पंहिंजे शाइरीअ जी किताब खे रिसालो इन करे चयो आहे जो शाह सम्झे थो त इहो पैगाम आहे मुंहिंजो जेको मुंहिंजे माण्हुनि ताईं पहुचे, छो त रिसाले जी माना बि पैगाम आहे। शाह जो रिसालो माना शाह जो पैगाम, मैसेज ऑफ शाह लतीफ़। त शाह लतीफ़ पंहिंजे कलाम खे चवे ई मैसेज थो। मैसेज कंहिंजे लाइ हूंदो आहे, पैगाम कंहिंजे लाइ हूंदो आहे, पैगाम ॿुधंदड़नि लाइ हूंदो आहे, पैगाम पढ़ंदड़नि लाइ हूंदो आहे, पैगाम सम्झंदड़नि लाइ हूंदो आहे। ऐं जॾहिं लतीफ़ चए थो त शाह जो रिसालो, त उन वक़्तु इहो नथो चए त शाह जो रिसालो, शाह जो पैगाम रुगो फलाणी नस्ल लाइ या फलाणी उमिरि वारनि लाइ या फलाणी ज़ुबान ॻाल्हाईंदड़नि लाइ। असां सम्झूं था त शाह जो रिसालो यानी शाह जो पैगाम, मैसेज ऑफ शाह लतीफ़ रुगो कंहिं हिकु नस्ल लाइ नाहे, रुगो कंहिं हिकु उमिरि लाइ नाहे, रुगो कंहिं हिकिड़ी जिन्स लाइ नाहे, पर इहो बि सम्झणु खपे त रुगो कंहिं हिकिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़नि लाइ बि नाहे। छो त शाह लतीफ़ इंसानियत जो शाइर आहे ऐं हुनजो पैगाम इंसाननि लाइ आहे। भिटाई जी धरती सिंध आहे, भिटाई जा किरदार मोस्टली सिंध जा आहिनि, सिंधी आहिनि, ऐं उन्हनि में बि उहे आहिनि जेके पोरियत तबिके सां तालुक़ु रखनि था, हेठी क्लास सां तालुक़ु रखनि था। ऐं जंहिं दौर में लतीफ़ साईं शाइरी कई आहे उन दौर में दुनिया जो ॿियो को बि अहिड़ो शाइर असांखे नथो मिले जंहिं इएं अवाम सां मिली, पोरियतनि सां मिली, हेठे तबिके सां मिली ऐं एॾो वॾो पैगाम ॾिनो हुजे। भला मोड़ो कहिड़ो वॾो अहिड़ो किरदारु हुयो। अहिड़ा किरदार असांजे सोसाइटी जे अंदरि, असांजे समाज जे अंदरि खोड़ सारा आहिनि, पर मोड़े वटि हिकिड़ो गुण हुयो, मोड़े वटि ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि हुई। मोड़े पंहिंजी कमज़ोरीअ खे, पंहिंजे ऐब खे, पंहिंजे माज़ूरीअ खे मजबूरी न बणायो। इन करे भिटाई मोड़े खे पंहिंजो हीरो बणायो। त अचो त मोड़े वांगुरु पंहिंजे कंहिं कमज़ोरीअ खे, पंहिंजे कंहिं माज़ूरी खे असां आॾो अचणु न ॾियूं ऐं असां पंहिंजे मक़सद खे आॾो रखूं ऐं उन मक़सद खे हासिल करण लाइ असांखे कंहिं माज़ूरी ऐं कंहिं मजबूरी जी खे आॾो न आणणु खपे, न ॾिसणु खपे। अहिड़े नमूने सां भिटाई जा जेके बि किरदार आहिनि उन्हनि किरदारनि में उहे किरदार पाण ओड़ा हुया बि या न हुया इहो हिकिड़ो ख़ुदि सवाल आहे, पर उन्हनि किरदारनि वसील लतीफ़ साईं मैसेज ॾिनो आहे। जीअं असां चयोसीं त शाह जो रिसालो आहे ई सॼो जो सॼो मैसेज, कल्याण खां वठी बिलावल ताईं। पोइ उहो मारूअ जी सूरत में हुजे त वतन दोस्ती जो मैसेज थो मिले, वतन सां मोहबत जो मैसेज थो मिले। ससूअ जी सूरत में आहे त जिद्दोजहद जो मैसेज थो मिले, जुस्तजू जो मैसेज थो मिले। जा जीअं तां जल कान्हे जाइ जलण री, तती थधी हल कान्हे वेल वेहण जी, तती थधी काह कान्हे वेल वेहण जी, मतां थे हूंदा पेर न लही प्रीअ जो। त उहो भिटाई आहे जेको असांखे जुस्तजू सेखारे थो, जेको असांखे उनमें सुर सामूंडी में चवे थो भिटाई त बंदर जा भई त सुखाणा मसुमो, बंदर जा भई त सुखाणा मसुमो, कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही, एॾो सूर सही निंड न कजे नाखुआ। भिटाई उहो आहे जेको दूंधाड़े उथारे थो। उनखे ख़बर आहे त असांजी क़ौम जेका आहे उहा निंड खे वधीक पसंदि कंदी आहे, उनखे उथारण जी ज़रूरत आहे। हीउ जेको कपर कुन थो करे, उहो कुन जॾहिं टुटो, हीउ तव्हां ॾिठो त 2010 में 2020 में हीउ ॿोॾियूं छो आयूं, इहे कपर टुटा, इहे बंद भॻा। पर भॻा छो त असां सुतल हुआसीं। भिटाई 300 साल असांखे अॻ में दूंधाड़ियो आहे, उथो। हिते जेकी कुन पवनि था, हीउ जेके शिगाफ़ पवनि था, इन्हनि खे भरण लाइ तव्हांजो जागणु ज़रूरी आहे, तव्हांजो उथणु ज़रूरी आहे, तव्हांजो बेदार थियणु ज़रूरी आहे। ऐं लतीफ़ साईं वटि जी हिते बि ॻाल्हि थी त का बि इंतिहा पसंदी कोन्हे का, हुन वटि रवादारी आहे, इवन मज़हब जे मामले में बि रवादारी आहे। हुन वटि अमन जो पैगाम आहे, हुन वटि इंसान दोस्ती जो पैगाम आहे।
तव्हां ॾिसो त लतीफ़ साईं जा अक्सर किरदार इवन उन जूं सूरमियूं तव्हां ॾिसंदव त उहे जेके आहिनि से मुस्लमान न आहिनि, गैर मुस्लिम आहिनि, पर भिटाई उन्हनि खे पंहिंजो सूरमियूं बणायो आहे, पंहिंजा सूरमा बणायो आहे। त भिटाई वटि का बि मज़हबी हिकिड़ी तंग नज़री कोन्हे का, हुन वटि जेको आहे सो मज़हबी रवादारी जो पैगाम आहे, अमन जो पैगाम आहे। जॾहिं साईं सदाईं करी मथे सिंध सुकार जहिड़ो बेत चवे थो त हू सॼी दुनिया खे पंहिंजो वतन सम्झे थो पियो, सॼी दुनिया खे पंहिंजो देश सम्झे थो। इन करे चवे थो त रुगो हीअ धरती न, हीअ सिंध न, पर सॼी दुनिया असांजो देश आहे। ऐं जेके माण्हू हाणे इहो आस्ते आस्ते तसवुरु ख़तमु थी रहियो आहे, पर जेके माण्हू 20 किलोमीटरनि जे पंध ते नौकिरी करण लाइ वेंदा ऐं चवंदा हुआ त हाणे परदेसी थी वियासीं, हाणे इहो तसवुरु आस्ते आस्ते ख़तमु थिए थो। पर भिटाई इहो तसवुरु 300 साल अॻु में ॾिनो त हीअ सॼी दुनिया असांजी धरती आहे, हीअ सॼी दुनिया असांजो वतन आहे। इन जे करे चई त जेको आलम सभु आबाद करी, हीअ सभु आलम जेके आहिनि से उहे आबाद थियणु घुरिजनि। इहो ई असां लतीफ़ साईं जो जेको फ़लसफ़ो आहे या फ़िक्र आहे उहो छो त घणो रुखो आहे, गहरो आहे। ऐं लतीफ़ साईं कंहिं दोस्त ते चयो त मामूली शाइर आहे, मां नथो सम्झां त लतीफ़ मामूली शाइर आहे, लतीफ़ गैर मामूली शाइर आहे। मामूली किरदारनि खे हुन पंहिंजो हीरो बणाए गैर मामूली मैसेज ॾिनो अथई। हाणे इहो असांजे फ़िक्र, असांजी सम्झ, असांजी सोच, असांजे अक़ल, असांजे शऊर ते डिपेंड करे थो त भिटाई खे असां किथे था बीहारियूं। भिटाई त उहो आहे जेको मामूली शयुनि खे खणी गैर मामूली ॻाल्हि करे थो वञे। मारवी में हुन चयो आहे, मशहूरु हुन जो बेत आहे त पातशाही न पाड़ियां सरतियूं सुईअ साण, पातशाही न पाड़ियां सरतियूं सुईअ साण, ढके उघाड़नि खे कीन ढकियाई पाण, ॿीहर ॼापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। त हीअ उहा सुई जेका सिबण जो कमु कंदी आहे, उन ते असां मां केतिरा आहिनि जिन जी नज़र वई हूंदी, ऐं असां मां केतिरा आहिनि जिन उन्हनि औसाफ़नि खे सम्झो हूंदो, जिन खे भिटाई हाईलाइट करण जी कोशिशि कई आहे न बेत जे वसीले। त उहा सुई आहे जेका ढकण जो कमु करे थी पई, ऐं ढकण जो कमु सतरपोशी छा आहे। जेकॾहिं हिकु लम्हे लाइ असां इएं बि सोचूं मज़हबी ख़्याल खां बि त सतरपोशी त जेको आहे ख़ुदा जी सिफ़त आहे, सतार आहे उहो, त इहा सुई बि उहो कमु थी करे, उहो ढके थी पई उघाड़नि खे, ढके उघाड़नि खे, पर कीन ढकियाई पाण, पोइ ॿीहर ॼापी ॼाण इब्र जे औसाफ़ खे। इन सुईअ जी हक़ीक़त खे सम्झण लाइ तोखे हिकिड़ी ॿी ज़िंदगी घुरिजे। त तव्हां ॿुधायो त इहा हिकिड़ी मामूली शइ जंहिं ते असांजी आम तौर ते नज़र बि न वेंदी आहे, उनखे भिटाई केॾो वॾो करे छॾियो आहे जो बादशाही सां भेटण लाइ तयारु कोन्हे। बादशाही, सल्तनत ऐं शहनशाहियत उनजो ॾाढो तिछ थो सम्झे, हीअ सुई उन खां वॾी थो भाई। त भिटाई उहो आहे। ऐं लतीफ़ साईं ख़ासि तौर ते असांजे ॿारनि लाइ, असांजे उहे शागिर्द जेके पढ़ण जे उमिरि में आहिनि, उहे शागिर्द जेके सिखण जे उमिरि में आहिनि, उन्हनि सां मुखातिबु थिए थो, खोड़ सारनि सुरनि में मुखातिबु थिए थो। पर उनजो मशहूरु बेत जेको तव्हांजे लाइ आख़िर में आउं छॾी वञा थो, उनखे सम्झिजो ऐं उन ते जेकॾहिं तव्हां अमल कयो, असांजे ॿारनि, असांजे बचड़नि, त मां सम्झां थो तव्हांजी ज़िंदगी ठही सघे थी। ऐं उहो बेत लतीफ़ साईं जो आहे त पढ़ियो पिया पढ़नि, कड़नि की न कुलूब में। हाणे हिकिड़ो आहे पढ़णु ऐं ॿियो आहे कढ़णु। कढ़णु आम तौर ते त चवंदा आहिनि त जीअं का शइ काढ़बी आहे, का देगड़ी रखबी आहे कुझु बाहि ते, त उहो कढ़ण जो अमल इहो आहे। पर लतीफ़ वटि कढ़ण जो मतिलबु इहो न आहे। ज़ाहिर आहे लतीफ़ इहो कोन चवंदो माण्हू जेको आहे पाण खे देगड़ी में विझी पचाए, पर लतीफ़ वटि ज़ाहिर कढ़ण जो मतिलबु सम्झणु आहे। उन जेका शइ पढ़ो था पिया, जेको कुझु सिखो था, पैरोट्स न आहिनि बणाइणा, माना तोता न बणिजो, रुगो रटा कोन आणो, पर शयुनि खे सम्झो। ऐं जॾहिं शयुनि खे सम्झंदव, शयुनि जे डीप में वेंदव, शयुनि जे तह ताईं वेंदव, शयुनि में गहराई सां में वेंदव, त तव्हांजे मथां जेके आहिनि से नवां नवां राज़ जेके आहिनि उहे मुनकशिफ़ थींदा। त लतीफ़ असांजो हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जेको असांखे ॿुधाए थो त सच जी कहिड़ी अहमियत आहे। लतीफ़ अहिड़ो शाइर आहे जेको असांखे ॿुधाए थो त मज़ाहिमत, इनकलाब ऐं किथे किथे वरी जेको आहे सो दरगुज़र, इहे टई शयूं कीअं रखणियूं आहिनि। ऐं इन क़िस्म जा असांजा खोड़ सारा मौज़ू भिटाई जे शाइरी में आहिनि। भिटाई मां सम्झां थो त सिंध जे उन्हनि अज़ीम
ज़िंदा क़दरनि जो शाइर आहे जिन खे कॾहिं बि ज़वाल न ईंदो ऐं जेकॾहिं जेसीं ताईं उहे क़द्र जीअरा आहिनि तेसीं ताईं लतीफ़ बि जीअरो रहंदो ऐं असांजे दिलनि में धड़कंदो रहंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी।